दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था मोहतरम रिज़वान गुल साहब जिन जी कहाणी पहिरीं तारीख़। टेबल ते सथियल फाइलनि जे पोयां कुर्सीअ ते वेठल क्लार्क अॼु ॾाढो ख़ुशि आहे। खेसि घरवारीअ फरमाइश कई हुई त मूंखे हिन पहिरीं तारीख़ ते वॻो वठी ॾिजांइ। ॿारनि सां अंजाम कयो हुअईं त खेनि नवां यूनिफॉर्म वठी ॾींदो। नंढे पुट लाॾ कयो हुअसि त चाॿीअ वारी कार वठी ॾे। धीअ खे मथे ते चुमी ॾींदे चयो हुअईं, ही पहिरीं ते तोखे नई चपल ज़रूरु वठी ॾींदुसि। क्लार्क महीने में सिर्फ़ु हिकु ॾींहं लाइ ख़ुशि थींदो आहे, बाक़ी ॾींहं परेशान रहंदो आहे। अॼु पहिरीं तारीख़ आहे, संदसि खीसे में पघार जा कड़क नोट पियल आहिनि। ऑफिस जो कमु पूरो करे चौथाई पने ते घर जो ख़र्च जो हिसाबु करण लाइ वेठो आहे। अटो, चांवर, गिहु, लूणु, मिर्च, खंडु, खीर वारे जो बिल, किरियाने वारे जो बिल, मेडिकल स्टोर वारे जो बिल, बिजली ऐं गैस जो बिल, ॿारनि जे स्कूल जी फीस, समूरियुनि अदायगियुनि जो विचूर लिखी उन्हनि जे साम्हूं रक़म बि लिखंदो थो वञे। संदसि पघार 20,000 आहे ऐं अदायगियूं 25,000 जूं करणियूं अथसि। फाइलनि पोयां वेठल उन्हनि क्लार्कनि जी ख़ुशी जा लम्हा ॾाढा मुख़्तसर हूंदा आहिनि, जेके अॼुकल्ह जे दौर में बि रिश्वत नाहिनि वठंदा। ही क्लार्क बि ईमानदार आहे। संदसि ख़ुशीअ जूं घड़ियूं उन कुर्सीअ तां शुरू थी उते वेठे ई ख़तमु थी वियूं। पघार त ज़रूरी अदायगियुनि में बि पूरी नथी थिए। ॿारनि ऐं घरवारी जी घुर्जुनि खे कीअं पूरो कयां? परेशानी, सोच, लुचपुच, आंधमान सोचे थो, हाणे छा करियां? ओधर वठां भला, कंहिंखां वठां? पोइ वरी कर्ज़ कीअं लहंदो? अॻु ई कंधे वारे जो कर्ज़ चढ़ियल आहे। ओचितो ख़्यालु आयुसि, भला साइकिल खपायां? हा, ईअं ठीकु आहे, पोइ ॿी साइकिल किश्तनि ते वठंदुसि। साइकिल जे मिलियल 3,000 मां छा छा वठां? हिसाबु करणु वेहे थो। साणसि गॾु कमु कंदड़ क्लार्क चमकंदड़ मोटर साइकिल ते पंहिंजे पुट सां सिधो साइकिलनि जे दुकान ते अची बीहे थो। पुट खेसि लाॾ मां चवे थो, अबू, मूंखे हीअ साइकिल खपे। संदसि लाॾ पूरो कंदे खेसि इहा साइकिल वठी ॾिए थो, जंहिंजी क़ीमत 7,000 रुपया हुई। बॉस्कीअ जो वॻो पहिरियल उहो क्लार्क रिश्वत खे कमीशन जे नाले सां हिलाल करे खाईंदो आहे। संदसि 2 दुकान ऐं घर जो मथियों हिसो मसवाड़ ते ॾिनल अथसि। मोटर साइकिल खे किक हणी ज़राट कंदो निकिरी वियो। संदसि पुटु ख़ुशीअ में नथी मापियो। घरवारीअ लाइ वॻो, ॿारनि जा यूनिफॉर्म, धीअ लाइ चपल, नंढड़े पुट लाइ चाॿीअ वारी गाॾी। पहिरियों यूनिफॉर्म ख़रीद कयईं, काउंटर ते बिल जी अदायगी कयईं। टोटल 3,800 रुपया अदायगी करे शॉपिंग बैग खणी घर पहुतो। नंढे पुट जो क्रोध, धीअ जी अखियुनि में पाणी, ज़ाल जो मुंहुं ख़राब, रुगो आसरा, दिलासा ऐं चूर चूर थियल ख्वाब। क्लार्क जो उदास लहजो, ॿिए महीने जी पहिरीं तारीख़ वारे पघार ते सभु कुझु वठी ॾींदुसि।